तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे। मीरपुर ख़ास मां हिरणनि जे बचनि जी स्मगलिंग वारी कोशिश खे नाकाम बणायो वियो आहे। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पुलिस जवाबदार नबील आराई खे गिरफ़्तार करे हरण जे बचनि खे झंगली जीवत खाते जे हवाले करे छॾियो आहे। जवाबदार हरण जे बचनि खे विकिरो करे रहियो हो त खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे, इहो चवणु आहे पुलिस जो। मीरपुर ख़ास मां ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। हरण जे बचनि जी स्मगलिंग वारी कोशिश नाकाम बणाई वई आहे। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे। मीरपुर ख़ास मां हिरणनि जे बचनि जी स्मगलिंग वारी कोशिश खे नाकाम बणायो वियो आहे। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जवाबदार नबील आराई खे गिरफ़्तार करे हिरण जे बचनि खे झंगली जीवत खाते हवाले करे छॾियो आहे। जवाबदार हिरण जे बचनि खे विकिरो करे रहियो हो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। मीरपुर ख़ास मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। हरण जे बचनि जी स्मगलिंग वारी कोशिश नाकाम बणाई वई आहे। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जवाबदार नबील आराई खे गिरफ़्तार करे ॿिनि बचनि खे झंगली जीवत खाते हवाले करे छॾियो। जवाबदार हरणनि जे बचनि खे विकिरो करे रहियो त खेसि पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जे नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मीरपुर ख़ास मां हरण जे बचनि जी स्मगलिंग वारी कोशिश नाकाम बणाईंदे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मीरपुर ख़ास मां हिरण जे बचनि जी स्मगलिंग वारी कोशिश खे नाकाम बणायो वियो आहे। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे।